أثاما يضاعف له العذاب يوم القيامة ويخلد فيه مهانا إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما ومن تاب وعمل صالحا فإنه يتوب إلى الله متابا والذين لا يشهدون الزور وإذا مروا باللغو مروا كراما والذين إذا ذكروا بآيات ربهم لم يخروا عليها صما وعميانا والذين يقولون ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين واجعلنا للمتقين إماما أولئك يجزون الغرفة بما صبروا ويلقون فيها تحية وسلاما خالدين فيها حسنت مستقرا ومقاما قل ما يعبأ بكم ربي لولا دعاؤكم فقد كذبتم فسوف يكون لزاما صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما सब दोस्त दिल मोहब्बत से बावाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरदरान इस्लाम मुझा अज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो अल्लाह रब्बुल आलमीन जा करोड़ा एहसानात जा रब साईं तव्हां असांखे ये क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद ये महफ़िल मजलिस नसीब फरमाई है मामा जारो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सीपारो 19 सूरत जो नालो सूरतुल फ़ुरक़ान उन मजा तक़रीबन मुनो रुकू पढ़ियो आहे रब खां दुआ है त अल्लाह ताला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए सम्झण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए मुजादा ही जेको रब साईं जो क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद आहे इहो इंसान जे लाइ दस्तूर हयात आहे मन ज़िंदगी इंसान खे कीअं गुज़ारणी आहे कहिड़े तरीक़े सां गुज़ारणी आहे कॾहिं ज़िंदगी जे अंदरि ॾुखियाई वारा लम्हा था अचनि कॾहिं सुख वारा लम्हा था अचनि कॾहिं ज़िंदगी कहिड़े मोड़ ते आहे कॾहिं कहिड़े मोड़ ते आहे इन तमामु शयुनि जे अंदरि तव्हां असांखे पंहिंजो सिस्टम कीअं हलाइणो आहे उन जी शरफ़ उन मामले ऐं मसइले जे तरफ़ कीअं तवजो करिणो आहे उन जो मुकम्मल तरीक़ो अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फ़रमायो आहे पर चूँकि असांजी बदकिस्मती आहे जो असां
जो तवजो न रब जे क़ुरान जी तरफ़ आहे न हुज़ूर जे फ़रमान जी तरफ़ आहे। इहा असांजी पंहिंजी बदकिस्मती आहे। अल्लाह कंदो आहे अल्लाह से मुसलमाननि खे क़ुरान मजीद जी तरफ़ मुतवजह थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे, इंसान जे अंदरि ॿ शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे इल्मु, ॿियो हूंदो आहे अमल। कंहिं बि शइ जो इल्मु हुजे, ॿियो हूंदो आहे अमल। नजात जो ताल्लुक़ इल्म सां न बल्कि अमल सां आहे। इंसान खे कामयाबी तॾहिं मिलंदी जॾहिं उन शइ जे मथां मुकमल तरीक़े सां बाज़ाब्ता तौर तरीक़े सां उन जे मथां अमल करे। हिकिड़ो माण्हू आहे, उनखे इल्मु त आहे पर हुनजे अंदरि अमल कंहिं बि क़िस्म जो न आहे। अमल न करण सां बि इंसान कंहिं कामयाबी जे तरफ़ मुतवजह न थींदो। ऐं हे जेके आयतूं मां तव्हांजे साम्हूं पढ़ियूं आहिनि, इन्हनि शयुनि जो ताल्लुक़ बि अमल सां आहे। अल्लाह ताला इन्हनि आयतुनि जे अंदरि पंहिंजे बाननि जूं कुझु सिफ़तूं बयानु फ़रमाइनि। छा बयानु फ़रमाइनि बाबा? पंहिंजे बाननि जूं अल्लाह ताला सिफ़तूं बयानु फ़रमाइनि त मां रब जा बाना मोमिन, परहेज़गार, मुत्तक़ी ऐं मां अल्लाह जा ख़ासि बाना, उन्हनि में हे निशानियूं हूंदियूं आहिनि। पोइ निशानियुनि सां इहो थींदो आहे त उहो कमु सवलो थी वेंदो आहे न। हुअं न त माण्हू पियो ॻोल्हींदो त यार अलाए केरु आहे मोमिन, ख़बर ई न आहे। पर जॾहिं माण्हू निशानियूं ॾिसंदो त हुनखे पक थी वेंदी त हीअ अल्लाह ताला जो नेक बानो आहे, ख़ासि बानो आहे। अल्लाह ताला फ़रमाए थो व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशूना अलल अर्ज़ि हौना। रहमान जा बाना अल्लज़ीन यमशूना अलल अर्ज़ि हौना। उहे जॾहिं ज़मीन जे मथां हलंदा आहिनि त आजिज़ी सां हलंदा आहिनि, निवड़त सां हलंदा आहिनि। व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून, ऐं जॾहिं ॻाल्हाइनि था उन्हनि सां को जाहिल वग़ैरह ॻाल्हाए थो, क़ालू सलाम, उन्हनि खे सलाम करे हलिया वेंदा आहिनि। व इबादुर रहमान, हिते अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो रहमान जा बाना। कंहिंजा बाना बाबा? ॾाढियां ॻाल्हायो। रहमान जा बाना अल्लाह ताला, अल्लाह जो ज़ाती नालो अल्लाह वा, ॿिया सभु अल्लाह ताला जा सिफ़ाती नाला आहिनि। आई ॻाल्हि सम्झ? सिफ़ाती नालनि मंझां अल्लाह ताला हिते पंहिंजो नालो रहमान छो तजवीज़ कयो? उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था अल्लाह जा सिफ़ती नाला त खोड़ हुया, ख़ासि करे हिते रब साईं जेको रहमान जो नालो बयानु फ़रमायो आहे न, उनजी वजह छा आहे? उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था उनजी हिकिड़ी वजह त इहा आहे त हीउ जेको क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे, इन जो अवलीन मुख़ातब अरब हुया। अवलीन मुख़ातब केरु हुया? यानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ुरान जूं आयतूं लहंदी हुयूं, पोइ नबी साईं जे आॾो जेके माण्हू हुया जंहिंखे पहिरियों पहिरियों ॿुधाईंदा हुआ सभु अरब हुया। अरबनि खे रहमान जे नाले जी सही नमूने सां ॼाण न हुई। रहमान जी सही नमूने सां ॼाण न हुई। पोइ उनजो हिन ई जेको आहे सूरत जे अंदरि मथीं आयत जे अंदरि अल्लाह ताला फ़रमाए थो व इज़ा क़ील लहुम उसजुदू लिर्रहमान। पोइ जॾहिं उन्हनि खे चयो वेंदो त तव्हां सजदो कयो रहमान जे लाइ, पोइ छा चवंदा? कालू वमर रहमान, रहमान केरु आहे? मन रहमान जे नाले खां उहो बेख़बर हुया। तॾहिं अल्लाह ताला हिते व इबादुर रहमान जो लफ़्ज़ ज़िक्र फ़रमाए, इहा पंहिंजी सिफ़त ज़िक्र फ़रमाए, पंहिंजे इन सिफ़त खे मशहूरु करणु चाहियो पे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हिकिड़ी इहा वजह। ॿी वजह उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाया त रहमान जो नालो अल्लाह जी ज़ात खे, इस्म ज़ात खे सभिनी सिफ़तुनि खां वधीक वेझो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हे जेको रहमान जो नालो आहे न अल्लाह जो, अल्लाह जे ॿियनि सभिनी सिफ़ात मंझां सभिनी खां वधीक वेझो जेका सिफ़त आहे उहा कहिड़ी आहे? रहमान आहे। तॾहिं अल्लाह ताला क़ुर में फ़रमाए थो क़ुल उदुल्लाह अविदुर रहमान, तव्हां अल्लाह करे मूंखे सॾु कयो बि तव्हांजी मर्ज़ी आहे, जे रहमान सॾु करे रहमान करे सॾु कयो बि तव्हांजी मर्ज़ी आहे। मन रब जो जेको ज़ाती नालो आहे उन नाले सां हिन जो ताल्लुक़ क़रीब हुजण जे करे ख़ुदा हिन जाइ ते रहमान जो लफ़्ज़ ज़िक्र फ़रमायो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? टी जेका वजह उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाया त रहमान जो लफ़्ज़ जेको आहे न अल्लाह जे सभिनी सिफ़तुनि जे मथां हावी आहे। अल्लाह जे सभिनी सिफ़तुनि जे मथां छा आहे? हावी आहे, ग़ालिब आहे। उहो इन जे करे रब जी सिफ़त क़हार बि त आहे न। आई ॻाल्हि सम्झ में? रब जी सिफ़त ॿियूं सिफ़तूं जेके आहिनि जंहिंमें सख़्ती आहे, हीअ रहमान वारी जेका सिफ़त आहे हिन में नरमी आहे, ताल्लुक़ आहे, मोहबत आहे, ऐं ॿारनि खे पंहिंजे तरफ़ वेझड़ाइप जे छिकण जे करे
ख़ुदा इन मोहब्बत के अंदाज़ जे करे फरमायो व इबादुर रहमान, रहमान जा बाना। रहमान लफ्ज़ जे करे अल्लाह तबारक व तआला बाने जे मथां एडी पंहिंजी रहम ऐं करम नवाज़ी फरमाईंदो आहे जो हदीस पाक जे अंदर आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे जॾहिं अल्लाह तबारक व तआला फ़ैसिले जो ॾियारो आहे, मालिकी यौमिद्दीन, हिसाब ऐं किताब, जज़ा ऐं सज़ा जो ॾियारो आहे, जंहिं नाफ़रमानी कई उनखे सज़ा मिले। इन ॾियारे ते रब जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु पई पंहिंजे ॿारनि खे ॻोल्हींदी, वसंदी पई, एतिरे क़दुरु वसंदी जेके जिन माण्हुनि किन त ईअं बि फरमायो आहे त एतिरे क़दुरु रब जी रहमत खे ॾिसी करे शैतान खे बि उमेद थियणु लॻंदी मथां मूंखे मुंहिंजे लाइ बि माफ़ी वारो मामिलो थिए। आई ॻाल्हि सम्झ। हदीस पाक जे अंदरि अचे थो अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि मंझां ॿिनि ॿारनि जे लाइ हुकुम फरमाईंदो, हिननि हे गुनाह कया, हे हिन जूं नेकियूं आहिनि, पर गुनाह घणा हिननि ॻोछलियो, अज़ाब अचंदा। रिवायत जे अंदरि अचे थो न ॿिन्ही ॿारनि खे खणी करे जॾहिं जनम जी बाहि जे अंदरि उछलाईंदा, अची रड़ियूं कंदा, अची चीकंदा, जो उन जे करे जनम में सभई जेके रहण वारा माण्हू हूंदा उहे परेशान थींदा, एॾो अची करे उन जे अंदरि घोड़ कंदा। अल्लाह ताला फरमाईंदो न ॿिन्ही खे कढ त ॿाहिरि। अल्लाह ताला न ॿिन्ही खे घुराए करे चवंदो छा मसइलो आहे, छा तव्हांजे मथां अज़ाब भला ॿियनि खां वधीक थियो आहे छा? चवंदो न अल्लाह साईं। पोइ रड़ियूं छो था कयो? तव्हांखे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा आहे न? हा असांजा रब असांखे गुनाहनि जी सज़ा। अल्लाह ताला फरमाईंदो रड़ियूं न कयो, हलो जेका तव्हां अमल कया आहिनि उनजी सज़ा वञी जनम जी बाहि जे अंदरि काटियो। उन मां हिकिड़ो त हलियो वेंदो सिधो, हिकिड़ो ईअं आस्तड़े आस्तड़े पर ईअं खॿी अख सां पोइ ते ॾिसंदो वेंदो न, उते ईअं बीह रहंदो। अल्लाह ताला फरमाईंदो हुनखे वठी आ मुंहिंजे बाने, छा मसइलो आहे? तोखे जॾहिं मां हुकुम कयो आहे त वञ, छो नथो वञे? चए त साईं ॻाल्हि असल में इहा आहे, मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त जेको रब जनम जी बाहि खां हिकिड़ो दफ़ो ॿाहिरि कढे थो न, वरी उहो रब जनम जी बाहि में न मोकिलींदो। जंहिं रब हिकिड़ो दफ़ो जनम जी बाहि खां ॿाहिरि कढियो आहे उहो वरी अल्लाह ताला ॿीहर जनम जी बाहि जे अंदरि न विझंदो। इन उमेद जे करे आहिस्ते आहिस्ते वञा पियो त मूंखे पक आहे त मुंहिंजो रब हाणे मूंखे जनम जी बाहि जे अंदरि न विझंदो। ऐं जेको वरी ईअं पाण खे वञी करे उछलाईंदो, अल्लाह ताला फरमाईंदो हिनखे बि कढी अचो ॿाहिरि। चए तूं निकिरी आए, मां तोखे कढियुमि ॿाहिरि, वरी तोखे चयुमि, चए साईं सोचियां पियो त जेकॾहिं दुनिया में तुंहिंजे हर हुकुम जो चयो मञिया हा त अॼु जनम मुंहिंजो मुक़दर न थिया, पोइ उते बि तुंहिंजो चयो न वरितो, हाणे बि तुंहिंजो चयो न वठां, पोइ चयुमि जे मुंहिंजो जिस्म सड़े थो त वञी खॾु पवे, पर अॼु त रब जो हुकुम खे मञिया। अल्लाह तुंहिंजे हुकुम जे करे मां वञी जनम जी बाहि जे अंदरि पाण खे उछलायो। अल्लाह साईं फरमाईंदो अवां ॿिन्ही खे इन मामले करण जे करे मां ख़ुदा माफ़ फरमाए जनम खां कढी करे जन्नत जो रवानो थो करे छॾियां। हाणे तव्हांजे लाइ जन्नत जो एॾो मन अल्लाह तबारक व तआला जी रहमत क़यामत जे ॾियारे रब जी रहमत जोश जे अंदरि हूंदी। इन रहमती सबक़त ग़ज़बी, बेशक रब जी रहमत उन जी कावड़ जे मथां हावी आहे। अल्लाह जी रहमत पई उते बहाना ॻोल्हींदी त आहे को बहानो जंहिंखे मां अल्लाह ताला माफ़ फरमायां, आहे को रब जो बहानो उनजे लाइ कंहिं न कंहिं क़िस्म जो को न को मामिलो करे ख़ुदा उनखे माफ़ फरमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई? हिकु रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो अमराव आहे, उनजे नाम ऐं आमाल जे अंदरि हिकिड़ी नेकी जी ज़रूरत हूंदी। घणी नेकी जी ज़रूरत हूंदी? हिकिड़ी। हाणे उहो पंहिंजे तरफ़ां त माना ख़ुशि हूंदो त भला हिकिड़ी नेकी आला पाणी माफ़ु कंदो, पर जॾहिं वेंदो नाम ऐं आमाल जे अंदरि हुनजा अमल तुरंदा, नेकियूं बि गुनाह बि, हिकिड़ी नेकी खुटी पवंदी। अल्लाह ताला हुनखे फरमाईंदो अदा हे हिकिड़ी नेकी तुंहिंजी खुटियल आहे, चलो तोसां इहा रिआयत आहे, हाणे तूं हितां वञी इहा नेकी कंहिं न कंहिं खां वठी आहे। नेकी कंहिं न कंहिं खां, दुनिया में त नेकी जो क़दुरु न आहे नी, न निमाज़ जो क़दुरु आहे, न कलमे जो क़दुरु आहे, न इस्तिग़फ़ार जो क़दुरु आहे, न पाणी पीआरण जो क़दुरु आहे। नेकी जी क़दुरु न आहे, पर उते नेकी जो क़दुरु क़ीमत जी मालूमात अल्लाह ताला फरमाईंदुसि वञ मुंहिंजा बाना कंहिंखां वञ वठी आहे नेकी। हा मुंहिंजा रब हाणे ईंदो अज़ीज़ अक़ारिब रिश्तेदार भाइर पीउ ऐं माउ। क़ुरान थो फरमाए क़यामत जो जेको रेगज़ार मंज़र आहे न, यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी, हर माण्हू हिक ॿिए खां जुदा हूंदो। माउ खां वधीक शफ़क़त कंहिं बि शइ जे अंदरि न आहे। उन ॾियारे जे अंदरि माउ खे पंहिंजी औलाद बि यादि कंहिं क़िस्म जी न हूंदी। हर माण्हू खे नफ़्सा नफ़्सी जो माहौल हूंदो, नफ़्सी नफ़्सी। हे त आम इंसान आहिनि, पर अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी जेका मुक़द्दस ज़ात आहे,
हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं तमामु नबी चवंदा अल्लाह असांखे बचाए, अल्लाह असांखे बचाए। क़यामत जे ॾियारे अल्लाह जी कावड़ ऐं गुस्से खे ॾिसी करे फ़रिश्ता ईअं कुमार जी नंढे पखी वांगुरु थी वेंदा। हालांकि फ़रिश्तनि जी हैयत हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं वही खणी आयो मां उनखे असली कैफ़ियत जे अंदरि जॾहिं ॾिठुमि, उनजो मथो सतें आसमान खां मथे, उनजा पेर सतनि ज़मीननि जे अंदरि ऐं उनखे 300 पर, उन मां 2 पर मशरिक़ खां वठी करे मग़रिब ताईं, माना जेकॾहिं पंहिंजा 2 पर खोले त ईअं सम्झो पूरी दुनिया उनजे अंदरि समाइजी वञे। एॾा वॾा फ़रिश्ता, पर क़यामत जे ॾियारे इहे फ़रिश्ता बि रब साईं जे इन कावड़ ऐं जोश ऐं जज़्बे गुस्से खे ॾिसी करे नंढे पखी वांगुरु जीअं पखी वेहंदो आहे वण जे मथां, कुमार जीअं सफ़ा नंढा थी वेंदा। हर माण्हू खे नफ़्सी नफ़्सी जो मामिलो हूंदो। बहरहाल हे वेंदो पंहिंजनि अज़ीज़नि ॾे, अक़ारिबनि ॾे, रिश्तेदारनि ॾे, कोई माण्हू नेकी ॾियण जे लाइ तयारु हिनखे न हूंदो। आख़िर नाउमीद थी करे ईंदो, पोइ हिकिड़ो अमरा हुनखे मिलंदो रस्ते में, अदा काॾे? चई यार मां वञा थो पियो, अल्लाह ताला जी ज़ात गिरामी मोकिलियो, हिकिड़ी नेकी कुटियल आहे, कंहिंखां वठी आहे, पर अॼु अजीब ॻाल्हि आहे, न भाउ थो कमु अचे, न भेण थी कमु अचे, न चाचो थो कमु अचे, न चाची थी कमु अचे। सभु जेके बि रिश्ता दुनिया जे अंदरि हुया न, उन्हनि मां कोई बि कमु अचण वारो न आहे। भेण हिकिड़ी नेकी ॾियण जे लाइ कोई बि माण्हू तयारु न आहे, सिर्फ़ु हिकिड़ी नेकी। हमरा हिकिड़ो चवंदो हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे नाम अमाल जे अंदरि आहे ई नेकी हिकिड़ी, मुंहिंजे नाम अमाल जे अंदरि नेकी हिकिड़ी आहे, ऐं मूंखे पक आहे मां हिन नेकी जे करे न बचंदुमि। उहो बहितर इहो आहे, इहा नेकी तूं खण, मन तुंहिंजो कमु थी वञे, मुंहिंजी त उहा नेकी हली वेंदी। इहा नेकी हाणे मां तुंहिंजे हवाले कई आहे, तूं वञ, अल्लाह ताला तोॾे ख़ैरु कर। अल्लाह जी ज़ात वटि पहुचंदो, पर ईअं ख़ुशियूं टपा ॾींदो। उहो अल्लाह जा बाना हमेशह वारी जाइ आहे, जन्नत हमेशह वारी, जनम हमेशह वारी जाइ आहे, जन्नत हमेशह वारी जाइ आहे। जॾहिं हिनखे नेकी मिलंदी त हाली हिन जा पेर ज़मीन जे मथां न हूंदा, भॼंदो डोड़ंदो ईंदो रब साईं जी दरगाह में अची करे चवंदो, ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो कमु थी वियो। अल्लाह ताला फरमाईंदुसि अॼोके ॾियारे में तोखे नेकी मिली आहे? चए हा मुंहिंजा अल्लाह मूंखे नेकी मिली आहे। कंहिं ॾिनी आहे? चए साईं फिलाणे। अल्लाह ताला फरमाईंदुसि वञ हुनखे वठी आहे। रब घुराए करे हुन बाने खां पुछा कंदो, ॾे हाल अहवाल, तो हिनखे नेकी ॾिनी आहे? चए हा मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे नाम जे अमाल जे अंदरि नेकी हिकिड़ी हुई, ऐं मां सम्झां पियो त हाणे मुंहिंजो छुटकारो कंहिं बि क़िस्म जो न आहे। नेकी जो हिकिड़ी आहे, गुनाह घणा आहिनि, मां ज़रूरु ज़रूरु जनम जे हे वीचारो बि दरपदर ऐं परेशान हुयो, पोइ सोचुमि त इहा नेकी खणी इनखे ॾियां, मन हे अलाह जो बानो जन्नत में वञे, मुंहिंजो मुक़दर मूंसां गॾु। अल्लाह फरमाईंदुसि छा तूं रब खां वधीक रहम कंदड़ आहीं छा? इन हिकिड़ी नेकी ॾियण जे बदौलत मां हिनखे त जन्नत ॾिनी, पर तोखे बि जन्नत ॾेई छॾी। हलो तव्हां ॿिन्ही जे लाइ जन्नत जो मामिलो आहे। बुखारी शरीफ़ जी रिवायत जे अंदरि अचे थो, अल्लाह ताला हिकिड़े पंहिंजे बाने खे पंहिंजी रहमत जी चादर जे अंदरि लिकाए करे पुछा कंदो, अतारिफ़ु ज़ंबन कज़ा फ़ी यौमिन कज़ा, अतारिफ़ु ज़ंबन कज़ा फ़ी यौमिन कज़ा, फिलाणे ॾींहं वारो फिलाणो गुनाह तोखे यादि आहे? हा साईं। फिलाणे ॾींहं वारो फिलाणो? हा साईं। फिलाणे ॾींहं वारो फिलाणो? हा साईं। सभिनी गुनाहनि जो एतिराफ़ु कंदो। चई ॾे हाल अहवाल, एॾा गुनाह कई, मां कॾहिं तोखे दुनिया में ज़ाहिर कयो? चई न मुंहिंजा रब, तो कॾहिं बि मूंखे दुनिया में ज़ाहिर न कयो। मां लिकी करे गुनाह कया, कंहिंखे का जे तूं ज़ाहिर करण ते पवी आहे त तूं कादिर आहे, तुंहिंजे आॾो का बि देरि न हुई, पर रब तो कॾहिं बि ज़ाहिर न कयो। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा बाना जॾहिं मां दुनिया में तोखे ज़ाहिर न कयो न, हाणे मां चओ तोखे छा ख़्वार कंदुमि। ओ मुंहिंजा बाना तोखां सवाल बि पंहिंजी सतारी वारी चादर जे अंदरि लिकाए करे कयो अथमि, तो गुनाहनि जो इक़रार बि कयो आहे, पर मुंहिंजे रब जी ख़्वाहिश आहे त मुंहिंजो बानो जहन्नम जी बाहि जे अंदरि न सड़े। वञ बेली हड़ई गुनाह माफ़ के मां तुंहिंजे लाइ बि जन्नत जो ऐलान थो फरमाए छॾियां। ईअं अलाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु पई वसंदी। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, हिकिड़ो माण्हू जन्नम जी बाहि जे अंदरि सड़ंदो, पर ईमान जी बदौलत। छा जी बदौलत बाबा? ईमान जेको अल्लाह साईं तव्हां असांखे कलमो नसीब कयो आहे न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो जेको कलमो ख़ुदा असांखे ॾिनो आहे, ख़ुदा जो कसम आहे, करोड़ा दुनिया जी ख़ज़ाननि खां वॾे में वॾो ख़ज़ानो इहो कलमो जेको अल्लाह साईं मुस्लमान खे नसीब फरमाए। इन कलमे जी बदौलत हिकिड़ो माण्हू जन्नत जी बाहि जे अंदरि सड़ंदो, पर हुनजे अखि जी पिंबली जो हिकिड़ो वार रब जे साम्हूं गवाही ॾींदो, ॻाल्हाईंदो। अल्लाह हिकिड़ो दफ़ो अकेला ई में वेठो हुयो, मुंहिंजा रब कोई न हुयुसि ॾिसण वारो, तुंहिंजो ख़्यालु आयुसि, तुंहिंजो हया आयुसि, तुंहिंजी ज़ात खे यादि करे पंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वाई। उहो अल्लाह उहो हिकिड़ो ॻोढ़ो मुंहिंजे मथां किरियो आहे, मां गवाही ॾियां थो
अल्लाह ताला फरमाईंदो उनखे जहन्नम जी बाहि मां कढो। हे हिकिड़ो दफ़ो जेको ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे रुनो आहे न, हिन जे अखियुनि मां जेको ॻोड़ो वहियो आहे, टिमली जे मथां अची करे किरियो आहे, इन हिकिड़े ॻोड़े जे वहण जे करे मां हिन जी ज़िंदगी जा गुनाह माफ़ फरमाए छॾियो। हिन खे मुंहिंजे बाने खे ईअं अल्लाह जी रहमत जोश जे अंदरि हूंदी त रहमान जो लफ़्ज़ अर्ज़ु कयमि वई इबादुर रहमान, रहमान जा बाना उहे रहमान जी सिफ़त जेका अल्लाह ताला जी आहे उहा तमामु सिफ़ात जे मथां ग़ालिब आहे। इन जे करे रब साईं हिते इबादुर रहमान जो लफ़्ज़ बयानु कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अल्लज़ीन यमशून अलल अर्ज़ि हौना। हाणे अल्लाह ताला पंहिंजे रहमान जे बाननि जी सिफ़त बयानु करे थो। छा? अल्लज़ीन यमशून अलल अर्ज़ि हौना, जॾहिं ज़मीन जे मथां हलंदा आहिनि न, रहमान जो बानो तकब्बुर सां ज़मीन जे मथां न हलंदो आहे, आकिड़जी करे ज़मीन जे मथां न हलंदो आहे, घमंड सां ज़मीन जे अंदरि न हलंदो आहे। ज़मीन ते कीअं हलंदो आहे? आजिज़ी सां हलंदो आहे, नरमी सां हलंदो आहे। तव्हां उन जे ॻाल्हाइण मां, रहमान जे बाने जी विख जे खणण मां उतां खां अंदाज़ो लॻाईंदव त हीउ ख़ुदा जो बानो आहे, हीउ रहमान जो बानो आहे, जंहिंजे हलण जे अंदरि हा शरीयत जाते आकड़ जो हुकुम कयो आहे उते आकड़ करणी आहे, जाते गुस्से जो हुकुम छा आहे त ॾिसो न, मुकमल शरीयत नालो आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी जो। अल्लाह चवे हे कमु कर करिणो आहे, अल्लाह चवे हे कमु न कर न आहे करिणो। निमाज़ पढ़णी आहे, चवे तो मकरू वक़्त में न पढ़ो न आहे पढ़णी। फिलाणनि ॾियारनि में रोज़ो तोखे रखिणो आहे रखंदासीं, ईद वारे ॾियारनि में रोज़ो न रखो न आहे रखिणो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? माना चवणु फरमाबरदारी इताद इन शइ जो नालो आहे शरीयत। जीअं अल्लाह चवे, जीअं उन जो रसूल चवे, उन जी कामिल ताबेदारी करणी आहे। हाणे तव्हां ऐं असां जेके हज या उमिरे ते विया हूंदासीं, जेके तवाफ़ कंदा हूंदा, उन्हनि खे ख़बर आहे जॾहिं तवाफ़ कबो आहे न, तवाफ़ जे शुरू चकरनि जे अंदरि रमल कबो आहे, माना हीअं कुल्ला खोले करे हलबा आहिनि। इन जी हिकमत छा आहे? इन जी हिकमत इहा आहे, जॾहिं साहब इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन हलंदा त आजिज़ी सां पोइ मके जे मुशरिकनि हिकिड़ो ठाहियो ॻाल्हियूं कयूं। साहब इकराम चई जिन वटि ॼण मानी आहे, बुख ते वीचारनि जे हलण जो तरीक़ो बि न आहे, सफ़ा ईअं था घुमनि पिया, अल्लाह खे इहा शइ बि पसंदि न आई। ओ मुंहिंजा महबूब पंहिंजे साहब इकराम खे चओ मके जे चारो तरफ़ जॾहिं तवाफ़ कंदा सीनो खोले करे घुमनि, मां रब जो हुकुम आहे इहो हिननि जो सीनो खोले करे हलण बि मां ख़ुदा इबादत जे अंदरि शुमार फरमाए थो। इहो हुननि खे करिणो आहे, हिते हुकुम आहे। वो फरमाए थो सीनो खोले करे ॿाहिरि न घुमो, उते न घुमण इबादत आहे। जाते चवे थो काबे जे अतराफ़ जे अंदरि, हरम जे अंदरि जाते क़त्लो गारत जेको आहे सो गुनाह आहे, उते रब साईं फरमाए थो उमिरे करण जे दौरान पंहिंजो सीनो खोले करे घुमो, ताकी मके जे मुशरिकनि खे ख़बर पए त हुज़ूर जा ग़ुलाम जंहिं धरती जे मथां अल्लाहु अकबर जी सदा हणी करे पहुचंदा आहिनि, उहा धरती ज़मीन जी लुॾंदी आहे त हुज़ूर जा ग़ुलाम पहुची विया साहब इकराम। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? पर हूअं ख़ासि करे जेके मुंहिंजा बाना हूंदा आहिनि, उन्हनि जे घुमण में छा हूंदी आहे? आजिज़ी हूंदी आहे, निवड़त हूंदी आहे। आजिज़ी ऐं निवड़त बि ईअं न सफ़ा सूफ़िन वांगुरु विख ई न खणे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हितां खां वठी ओ मस्जिद हुते आहे, पोइ सुभाणे इहा ॻाल्हि माण्हुनि खे मसइला दीन जा सम्झ में न ईंदा आहिनि, क़ुर जा सम्झ में न ईंदा, हदीस जा सम्झ में न ईंदा, पोइ हुनजो सॼो जेको इल्ज़ाम आहे न उहो मौलवी जे मथां आणंदा। आई ॻाल्हि सम्झ में? हमरा हिकिड़ो वियो मौलवी साहिबु कयो बयानु, हुन बयान में हज़रत यूसुफ ऐं ज़ुलेखा जो वाक़ियो सॼो बयानु कयो। आई ॻाल्हि सम्झ? हमरा खां पुछा कयूं ॾे हाल वाल मौलवी साहिब तकी रखी, जैसे ॻाल्हि न पुछा कर ज़बरदस्त। चई छा कहिड़े मौज़ू ते तकी रखे? चई हज़रत यूसुफ ऐं ज़ुलेखा जो किसो बयानु कयो। चए तोखे सम्झ में आयो? चई हा। आख़िर में जेको चइबो सम्झ में आयो न, हा, उहो मौलवी खां पोइ पुछा करे साईं ॾे हाल वाल ज़ुलेखा मर्द हुयो या माई हुई? ज़ुलेखा छा हुयो? मर्द हुयो या? हाणे तव्हां ॿुधायो, पोइ हाणे इन जे सम्झ जो मसइलो आहे या मौलवी साहिब जो मसइलो आहे? पोइ हिकिड़ा माण्हू अहिड़ा सूफ़ी पोइ निकिरंदे आस्ते आस्ते, ईअं बि न आहे, दरमियान हलणो आहे माण्हू, न घणो तेज़ हलणो आहे न घणो आस्ते हलणो आहे, ऐं अल्लाह जी तरफ़ रुजू करिणो आहे। पंहिंजे हलण जे अंदरि गौर ऐं फ़िक्र इहो न आहे करिणो त दुनिया में हाणे मूंखां वधीक मोतबर ख़ान ॿियो कोई बि न आहे। आई ॻाल्हि सम्झ में? त रहमान जे बाननि जी पहिरीं पहिरीं निशानी अलल अर्ज़ि हौना, ज़मीन जे मथां कीअं हलंदा आहिनि? आजिज़ी सां, निवड़त सां हलंदा आहिनि। ॿियो व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, पोइ जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि सां जाहिल, पोइ उन्हनि खे छा चवंदा आहिनि? हिकिड़ा माण्हू जाहिल हूंदा आहिनि, अजायो वेठा एतिराज़ कंदा, न क़ुर जी ख़बर, न हदीस जी ख़बर, न गुस्ल जे फ़र्ज़नि जी ख़बर, न निमाज़ जी ख़बर, न शरीयत जी ख़बर, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम जी ख़बर, अजायो वेठा एतिराज़ात
बेहूदा वेठो ॻाल्हियूं कंदा, ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदियूं ॼणो वॾो हिकिड़ो मौलवी जो पुटु आहे, पर हूंदो आहे पहिरें नंबर जो जाहिल ऐं ॼटो आहे। पोइ इन्हनि माण्हुनि जे लाइ छा आहे, इन्हनि माण्हुनि जे लाइ हुकुम इहो ई आहे त जेको मोमिन माण्हू हूंदो आहे उन्हनि खे सलाम करे हलियो वेंदो आहे। बाबा तूं जाहिल आहे, तोसां असांजो बहस ई अजायो आहे। आलिम जो शान ई न आहे कंहिं जाहिल सां ॻाल्हाइणु, या कंहिं अलाह वारे जो शाल ई न आहे। हिकिड़ो माण्हू अॻ में ई जाहिल आहे, उन जाहिल सां तव्हां केतिरो बि मथो हणंदो, उहो पंहिंजी अची ॿिए जे मथां उन ॿिए जे मथां बीहंदो जेका हुनजी ॿिए आहे। आई ॻाल्हि सम्झ में? इहा ॿी निशानी अल्लाह ताला मोमिननि जी बयानु फरमाए, वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। टी निशानी अल्लाह ताला मोमिननि जी छा बयानु फरमाई आहे? इहे मोमिन माना अल्लाह जा रहमान जा बाना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, जेके पंहिंजूं रातियूं गुज़ारींदा आहिनि पंहिंजे रब जे लाइ, छा में? सजदे ऐं क़याम जे अंदरि। छा में गुज़ारींदा आहिनि बाबा पंहिंजूं रातियूं? सजदे ऐं क़याम जे अंदरि। पोइ अल्लाह ताला जी इबादत जी तरफ़ मुतवजह हूंदा आहिनि। असां वटि वरी मामूल छा आहे, असां राति जो पंहिंजूं रातूं मोबाइल फ़ोन ॾिसण सां गुज़ारींदा आहियूं, बेहूदा ॻाल्हियुनि सां गुज़ारींदा आहियूं। अल्लाह वारनि जो मामूल इहो हूंदो, उहो हर वक़्तु मुसले जे मथां मौजूदु हूंदा। पर जेतिरी वुसत आहे माण्हू खे राति जो उथे पंहिंजे रब खे, अलाह जो कसम आहे तालुक़ सॼो दुनिया जो अजायो थो ॿेली। सिर्फ़ु हिकिड़ो तालुक़ कमु अचण वारी ज़ात उहा कंहिंजी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात आहे, जेका हिते तो निमाज़ पढ़ी क़बर में उहा तोसां गॾु हूंदी। जेको तो हिते क़ुरान मजीद पढ़ियो क़बर में तोसां उहो गॾु हूंदो। हिते जेको तो चङाई वारो अमल कयो आहे उहो क़बर में तोसां गॾु हूंदो। अल्लाह जो कसम आहे, बावजूदु वेठो आहे, क़ुरान मुंहिंजे आलो आहे, ॿी का बि शइ तोखे क़बर में कमु न ईंदी सवाइ अमलनि जे। ये नेक अमल तोखे क़बर जे अंदरि कमु ईंदा, हशर जे अंदरि कमु ईंदा, चङाई वारा कम तोखे कमु ईंदा। त अल्लाह जे बाननि जो छा हूंदो आहे त तजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम खौफन व तमआ व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमाए त तजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ, जेके अल्लाह वारा हूंदा आहिनि न उन्हनि जूं करवटूं उन्हनि जे बिस्तरनि खां अलहदा हूंदा आहिनि, बीठा हूंदा मुसले ते, यदऊन रब्बहुम, पुकारींदा पंहिंजे रब खे, खौफन व तमआ, हिकु तो अल्लाह जे ख़ौफ़ जे करे, व तमआ ॿियो अल्लाह में लालच बि हूंदी, गौर ऐं फ़िकिर त मुंहिंजा रब साईं हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे पिया। त रब वारनि जी अल्लाह जे रहमान जे बाननि जी निशानी आहे, हर हमेशह इहे इबादत जे अंदरि हूंदा। ऐं चोथों जेको रहमान जे बाननि जी निशानी आहे, वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। रहमान जे बाननि जी चौथी निशानी आहे त रहमान जा माना हर हमेशह रब खां दुआ घुरंदा आहिनि, छा? रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम, ए अल्लाह असांखे अज़ाब जहन्नम जी बाहि खां बचाए। छा जी पनाह घुरंदा आहिनि बाबा? अल्लाह खां ॾाढा ॻाल्हायो, चओ तव्हां बि चओ मन अल्लाह सां चओ, अल्लाह असांखे बि जहन्नम जी बाहि खां बचाए। त रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम, पनाह घुरंदा आहिनि रब खां जहन्नम जे बाहि जी। इन अज़ाबहा कान गरामा, अल्लाह ताला फरमाए थो बेशक इन जहन्नम जो अज़ाब कान गरामा, सॼो जो सभु जो तबाही वारो आहे। इन्नहा साअत, ऐं बुछड़ी जाइ आहे, मुस्तक़र्रन व मुक़ामा, इहा यानी रहण वारी जेका जाइ आहे, रहण जो मक़ाम आहे, उहो इंतिहाई बुछड़ो ऐं ख़राबु आहे। जहन्नम जी बाहि खां रब साईं पनाह फरमाए। वल्लज़ीन इज़ा, हाणे अल्लाह तबारक व तआला रहमान जे ॿारनि जूं कुझु निशानियूं बयानु फरमाए, हाणे उनजे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो ॿुधाए थो त ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, मुआमलात ऐं मसाइल तोखे कीअं गुज़ारणा आहिनि। वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू, इहे रब जा बाना, रहमान जा बाना, इज़ा अनफ़क़ू यानी जॾहिं ख़र्च कंदा आहिनि न, लम युसरिफ़ू वलम यक़तुरू, न घणो इसराफ़ कंदा, वलम यक़तुरू न वरी उन में कंजूसाइप कंदा, बुख़ुल कंदा, माना दरमियाना रवि, जेको रब साईं उन्हनि खे ॾिनो आहे न उन मां सफ़ा एॾो बि हथु खोले करे ईअं सफ़ा बुज़ुर्ग न बणिजंदा जो घर में कुझु बि न हुजनि, सुभाणे पाण वतन वरी ॿिए जे साम्हूं हथु फेराईंदा, न घणो कंदा न घटि कंदा। इहो एॾो ज़बरदस्त उसूल आहे, तव्हां यकीन कयो जेके माण्हू हिन दुनिया जे अंदरि अरबा ऐं ख़रबापती थिया आहिनि, या कारोबार जे अंदरि कामयाबु थिया आहिनि, या दुनिया जे अंदरि उन्हनि जो नालो थियो आहे, कहिड़े बि मकतब ऐं फ़िकिर सां उन्हनि जो तालुक़ु हुजे, जॾहिं तव्हां उन्हनि जे क़रीब वञी करे उन्हनि खे पुछा कंदो अव्हांजी हिन बिज़नेसमैन हुजण जे अंदरि कामयाबी जो राज़ छा आहे, तव्हांखे ॿुधाईंदा त असांजी कामयाबी जो राज़ इहो आहे त असां इसराफ़ अजायो ख़र्च न कंदा आहियूं। अलाह जो बानो अजायो ख़र्च ॾाढा ॻाल्हायो,
हाणे तव्हां पाण ॿुधायो रहमान जे ॿारनि जे असां वटि केतिरो इसराफ़ आहे। हर शइ जे अंदरि जेकॾहिं असांजी शादियुनि जे अंदरि ख़र्च अजाया, असांजो को मैयत वफ़ात करे उन में ख़र्च अजाया, असांजे जाइनि जे ठाहिण जे अंदरि ख़र्च अजाया, असांजे रहण सहण जे अंदरि अलाए केतिरे क़िस्म जूं अजायूं जेके शयूं आहिनि जेके असांजे कम जूं न आहिनि उहे असां ख़र्च कयूं था पिया। पोइ ज़ाहिर आहे अल्लाह ताला फरमाए थो रहमान जे ॿारनि जी इहा शइ न आहे। रहमान जा ॿार ख़र्चु कंदा पर लम युसरिफ़ू वलम यक़तुरू, न उन जे अंदरि इसराफ़ कंदा, घणो कंदा, अजायो कंदा, वलम यक़तुरू, न बुख़ुल कंदा, कंजूसी कंदा, पूरो सारो ख़र्च कंदा। वकान बैन ज़ालिक क़वामा, इहो हिननि जो दरमियानो रस्तो आहे। वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र, इहो बि रहमान जे ॿारनि जी निशानी आहे। वल्लज़ीन ला यदऊन, ऐं रहमान जा बाना उहे जेके न सॾु कंदा आहिनि मा अल्लाह, अल्लाह सां गॾु इलाहन आख़िर ॿिए खे, माना रहमान जो बानो अल्लाह सां गॾु ॿिए माण्हू खे सॾु, ॾाढा हंधि ॻाल्हायो, फ़क़ति कंहिंखे सॾु कंदो आहे। मौत जो मालिक केरु, ॾाढा ॻाल्हाए, हयाती जो मालिक केरु, रिज़्क़ जो मालिक केरु, इन्हनि सभिनी शइ ज़मीन आसमान खे पैदा करण वारो केरु, बीमारियुनि खे शिफ़ा ॾियण वारो केरु, न्याणी ॾियण वारो केरु, पुट ॾियण वारो केरु, हर शइ जा ख़ज़ाना अलाह जी ज़ात वटि। पोइ अलाह जी ज़ात सां ॿिए कंहिंखे गॾु सॾु, इहो रहमान जे ॿारनि जी निशानी अथव। जे तव्हांखे कोई माण्हू चवे न वॾी ॻाल्हि आहे यार, तव्हां अलाह खां सवाइ ॿिए खे सॼो ई नथा, छो ख़ुदा जो क़ुर थो चवे रहमान जे ॿारनि जी निशानी आहे उहो अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे सॾींदा ई न आहिनि। अलाह सां गॾु ॿिए कंहिंखे शरीक ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र। असां वटि त बाज़ारूं लॻियूं पियूं आहिनि, फलाणे धीउ ॾिनी, फलाणे पुटु ॾिनो आहे, अलाह ताला माफ़ु फरमाए, अलाह ताला माफ़ु फरमाए। पोइ वरी छा कंदा, असां वटि वरी कमु हिकिड़ो अथव। अच्छा हिकिड़ा माण्हू ईअं ख़ारिजी हिकिड़ो मिसाल ॾेई करे सम्झाए थो, को हुजे नओं सैकड़ो बोरची हुजे मिसाल, तव्हां हुनजे हवाले कयो बाबा हे देॻ त पचाए ॾिजांइ यार महिमान आहिनि, हाणे आहे वीचारो सैकड़ो, पोइ छा कंदो, जेॾी महिल पचाईंदो त ज़ाहिर आहे हुन नए माण्हू सां गॾु वरी ॿिया बि गॾु बीठा हूंदा आहिनि, कंहिं पाणी विधो, कंहिं लूणु विधो, कंहिं मिर्चो ॿुधाईंदो वेंदो या हे गॾिजी करे कंदा आहिनि। पोइ जॾहिं देॻ पची तयारु थींदी न, पोइ उन में हज़ारे क़िस्म जा मामला हूंदा। पोइ तव्हां जेॾी महिल उनखे चवंदो ऐं भत में मज़ो न आहे, पोइ छा चवंदो, मां त लूणु घटि पियो विझां न, हिन लूणु घणो विधुसि। ॻाल्हि सम्झिजो चङी तरह, मां त लूणु हिन में घटि पियो विझां, फलाणे घणो विधुसि, यार चांवर नरम थी पिया आहिनि, साईं मां पाणी घटि पियो विझां, हिन वरी थोरो 2 गिलास वधाए विधुसि। आई ॻाल्हि सम्झ। पोइ असां वटि बि ईअं हिकिड़ा वीचारा आहिनि अबोझ, अल्लाह ताला माफ़ु फरमाए। पोइ ठपो छा हणंदा, जीअं असां क़ुर जी तालीम अदा हे जेके आहिनि न इहे पीरनि फ़क़ीरनि खे न मञींदा आहिनि, बराबरि ईअं चवंदा आहिनि या न चवंदा आहिनि। बाबा कंहिं तोखे चयो अकुल जा अंधा, असां पीरनि फ़क़ीरनि खे नथा मञूं, अलाह वारनि खे नथा मञूं। अलाह वारा बुज़ुर्ग, पीर, फ़क़ीर, गौस, कुतुब, वली, अब्दाल, मुफ़क्किर, मुबल्लिग, मुअल्लिम, मुहदिस, उन्हनि जे पेरनि जे हेठां जेका मिटी आहे असां उनखे पंहिंजे मथे जो ताज सम्झंदा आहियूं, पर तरीक़ो उहो जेको रब साईं क़ुर मजीद जे अंदरि बयानु फरमाए। हज़रत मौलाना मोहम्मद उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह, जेको असांजे सिंध जो वॾो अज़ीम बुज़ुर्ग आहे, जंहिंखे लाल शहबाज़ कलंदर चयो वेंदो आहे। माण्हू हितां वेंदा वीचारा बास बासे उन ॾे वेंदा आहिनि, असांखे पुटु मिले थो, असांखे धीअ मिले थी, बाबा चवंदा आहिनि या न चवंदा आहिनि। हितां देगड़ा ऐं अलाह साईं माफ़ु फरमाए ॿकिरियूं ॾांद उते वञी करे कोहंदा, बाबा मूंखे पुटु न हुयो, मूंखे मिसाल जी ॻाल्हि आहे हिन बुज़ुर्ग मूंखे पुटु ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर आहे मौलाना मोहम्मद उस्मान मरवंदी खे घणा पुट हुया? कोई बि न। घणियूं न्याणियूं हुयसि? का बि न। जेको तव्हांखे पुट ऐं धीअरूं ॾिए थो उनजे पंहिंजे घर जे अंदरि पुट ऐं धीअरूं न आहिनि? न ॻाल्हायो, मरी वियो सफ़ा। बाबा जेको तव्हां ऐं असांखे जेकॾहिं असांजो अक़ीदो इहो आहे त पुटु असांखे फलाणी जाइ खां मिलियो आहे, न्याणी असांखे फलाणी जाइ मां मिली आहे, बीमारी जी शिफ़ा असांखे मिली आहे, त जेको ॿियनि वटि इहा शइ विराए, तव्हां ॿुधायो उनजे पंहिंजे घर जे अंदरि न पुट जी औलाद आहे न धीउ जी औलाद आहे। जेको तव्हां ऐं असांखे पुटु ॾिए थो उनजो पंहिंजो घरु ख़ाली छो आहे? उहो अलाह जा बाना क़ुर जो इनकार थो करे पियो, इन अक़ीदे सां रब जे क़ुर जी आयतुनि जो इनकार थो करे पियो। क़ुर मजीद जे अंदरि रब ताला अंबिया या दुआ घुरिया त रब औलाद पंहिंजे ख़ज़ाननि मां असांखे अता फ़रमाए। जे न आहे त पोइ क़ुर जी इन आयत जो इनकार थो करे पियो, जंहिंमें रब साईं फरमाए थो त मां औलाद जा ख़ज़ाना मां रब जी ज़ात वटि। बाबा क़ुर सचो आहे नी, ॾाढा हंधि ॻाल्हायो। जेको क़ुर जो इनकार करे त उहो इस्लाम खां बि फारिग आहे नी। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ि यख़्लुक़ु मा यशा, मां छा कयां?
तोखे क़ुरान जे अक़ीदे असां खां परते करे छॾियो आहे। असांखे क़ुरान जे सबक़ पंहिंजे वेझो कयो आहे। तोखे धिको ॾेई करे ॿाहिरि कॾहिं तुंहिंजो अक़ीदो क़ुरान जे वेझो न आहे, तुंहिंजो अक़ीदो क़ुरान सां साबित न आहे। पहिरियों पंहिंजो अक़ीदो क़ुरान सां भेटाए पोइ दावा कर त मां सचो जेको आहे सो पंहिंजो अहले सुन्नत जो आहियां। आई ॻाल्हि सम्झ में? लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा वयहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा वयजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुल क़दीर। अल्लाह ताला फरमाए थो ज़मीन आसमान जी बादशाही मां अल्लाह जी आहे। ज़मीन आसमान जी बादशाही कंहिंजी आहे? ॾाढा ॻाल्हायो। बादशाह केरु आहे? अल्लाह। यख़्लुक़ु मा यशा, सोलो तर्जुमो थो कयां, मांजी मर्ज़ी आहे जेको चाहियां उहो पैदा कंदो आहियां। यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा, कंहिंजे घर जे अंदरि रुगो धीअरूं अता फरमायांसि। सवलो तर्जुमो थो कयां, वयहबु लिमन यशाउ ज़ुकूर, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे चाहियां रुगो पुट अता फरमायांसि। माना न्याणी ॾियण वारो केरु? ॾाढियां थो ॻाल्हाए। मन मता इन तौहीद वारे सबक़ जे करे ख़ुदा जहन्नम जी बाहि खां बचा वई। यहबु लिमन यशाउ इनासा, न्याणी ॾियण वारो बि मां अल्लाह। वयहबु लिमन यशाउ ज़ुकूर, ऐं पुट ॾियण वारो बि मां। ॾाढा ॻाल्हाए। क़ुरान थो चवे पुट ॾियण वारो अल्लाह वा, तूं थो चए कलंदर आहे। क़ुरान जो इनकार ई न थी, पंहिंजी ज़िंदगी ख़राब न कर। वयहबु लिमन यशाउ ज़ुकूर, या इन आयत के क़ुरान में अल्लाह ताला माफ़ फरमाए। अल्लाह जा बानो हेड़ा क़ुरान थो चवे पुट ॾियण वारो मां, न्याणी ॾियण वारो मां। हिकिड़ो आम बिदत उथी करे चवे त न धीअर पुट ॾियण वारो फिलाणो आहे, टीरो आहे, मठीरो आहे, त मुंहिंजा अदा तुंहिंजो अक़ीदो क़ुरान मजीद सां साबित न आहे, पंहिंजो अक़ीदो साबित कर। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ऐं युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा, टीं ॻाल्हि, या तव्हांखे धीअर ऐं पुट गॾु ॾेई छॾिया, सॼो घर धीअरनि ऐं पुटनि खां भरियां, त धीअर ऐं पुट गॾु ॾियण वारो बि केरु आहे? ठीकु। ऐं अल्लाह ताला अॻिते फरमाए थो वयजअलु मन यशाउ अक़ीमा, औरत खे सुंड बणायां, सॼी ज़िंदगी दरपदर रहो, औलाद खां सिकंदो वतो, औलाद न ॾियां, मां ख़ुदा जी मर्ज़ी आहे, कोई ॾियण वारो न आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? असांजे कावड़ अजायो आहे न। असां त क़ुरान जो लफ़्ज़ी हिकिड़ो तर्जुमो कयूं था पिया, असां त क़ुरान जो लफ़्ज़ी हिकिड़ो मक़सद ऐं मफ़हूम बयानु कयूं था पिया। मुंहिंजा भाउ, तोखे असांजे मथां कावड़ करण जी का बि ज़रूरत न आहे। क़ुरान तोखे हिन शइ खां परते रखियो आहे। ॻाल्हि सम्झ में आई हले? त हाणे अल्लाह ताला फरमाए थो रहमान जे बाननि जी ख़ासि निशानी छा? वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र, उहे अल्लाह सां गॾु ॿिए खे सॾु न आहिनि कर। ठीकु। वला यक़्तुलून नफ़्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़, रहमान जे बाननि जी हिकिड़ी निशानी आहे, उहो नाहक़ कंहिं माण्हू खे मारींदा बि न आहिनि। क़त्लो गारत वारे मामले जे अंदरि न हूंदा आहिनि। यादि रखो, क़त्लो गारत वारो मामिलो इंतिहाई ख़तरनाक आहे। क़त्ल करणु त वॾो फेल आहे, वॾो मसइलो आहे। पर अजायो जेकॾहिं तव्हां वञी कंहिं माण्हू जी हीअं आंगुर खे हीअं थोरो हीअं जीर ॾेई जेकॾहिं ज़ख़्म ॾियो था न, अलाह खे इहो अमल बि नापसंदि आहे। अजायो कंहिं माण्हू खे ज़ुबान सां वञी करे तकलीफ़ ॾियो था, ख़ुदा खे इहो अमल बि नापसंदि आहे। झिड़क ॾेई था अचो कंहिं अलाह जे बाने खे, ख़ुदा खे इहो अमल बि नापसंदि आहे। अलाह उन बाने खे नापसंदि थो करे पियो। पर अजायो जेकॾहिं कंहिं माण्हू खे वञी करे को माण्हू गार ॾेई थो अचे न, गार को घटि वधि को लफ़्ज़ थो ॻाल्हाए अचे, अल्लाह ताला खे इहो अमल बि पसंदि न आहे। क़त्ल करणु त वॾो मामिलो आहे। त मोमिन अल्लाह जे रहमान जे बाननि, ऐं असां वटि खोड़ अहिड़ा मसइला थींदा आहिनि। ॼाणी वाणी, ग़ैर ॼाणी वाणी, मिटी माइटी, अज़ीज़ अकारिब ऐं कूड़नि ग़ैरत जे नालनि ते असां कॾहिं कॾहिं फिसलजी करे कंहिं क़त्ल जे अंदरि मुलविस थी वेंदा आहियूं। कंहिं इंसान खे बाबा हिकु आहे वञी माण्हू बंदूक ठोके फलाणे माण्हू खे, इहो बि छा आहे? कातिल आहे, सम्झिजो। ॿियो जंहिंजी बंदूक घरों मिलियसि, इहो बि छा आहे? कातिल आहे। टियों जंहिं माण्हू रस्तो ॿुधाए थो फलाणे चौक ते वेठो थी, इहो बि कातिल आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? चौथो हिकिड़ो माण्हू वेठो उभारे थो, वारो कयो ॾे उथो हली हुनखे मारियो, इहो बि कातिल आहे। इहे सभु हिन क़त्ल जे अंदरि मुलविस आहिनि। असां बि पंहिंजो मुहासिबो कयूं, मथां असां कंहिं इन जाइ ते गिरफ़्तार त न आहियूं, मथां को असांखां अहिड़ो मामिलो त न थियो आहे। जे थियो आहे त दुनिया में तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयो, न कंदव तेसिताईं। पर हिन जो तालुक़ु हुक़ूक़ुल इबाद सां आहे। जंहिंजो मसइलो थियो आहे पहिरियों उहे तव्हांखे माफ़ु कनि, जे उहे माफ़ु नथा कनि त रब बि तव्हांखे माफ़ु न फ़रमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त रहमान जे बाननि जी छा निशानी आहे? वला यक़्तुलून नफ़्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़, हा क़त्ल कंदो आहे मगर हक़ सां।
जंहिंजो हुकुम ख़ुदा क़ुरान मजीद जे अंदरि कयो आहे। जिहाद जे अंदरि अलाह ताला फरमाए न काफ़िरनि सां वेड़ कयो, उन्हनि खे मारियो। उन जाइ ते जेकॾहिं कंहिंखे मारियो थी त रहमान जो माण्हू मारे थो, जिथे रब जो हुकुम हूंदो उनजे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी ना हक़ कंहिं माण्हू खे न मारींदो, अजायो बेगुनाह। वला यज़नून, ऐं रहमान जा बाना ज़िना बि न कंदा आहिनि। रहमान जा बाना ज़िना बि न कंदा आहिनि। अॼु तव्हां ॿुधायो ज़िना आम आहे या न आहे? एॾी ज़िना आम आहे, घर घर ज़िना खां भरियो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठो हुयो, उनजे मजमे जे अंदरि हिकिड़ो माण्हू आयो। हज़रत उस्मान चयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। माण्हू पंहिंजी अखियुनि सां बि ज़िना कनि था। अखि जो बि ज़िना आहे न। धारी औरत खे ॾिसी करे तुंहिंजे दिलि जे अंदरि बुलबुला उथिया गुनाह जा, ई जरासीम उथिया तुंहिंजे गुनाह जा। फिलाणी औरत सां काश जेकॾहिं मां हीअं कयां, मां हीअं कयां, मां हीअं कयां, मां हीअं कयां। इहो ज़िना तुंहिंजे दिलि जे अंदरि जेको इहो इरादो उभरियो आहे, इहो ज़िना जो फेल आहे। इहो अखियुनि जो ज़िना आहे। कननि सां ॿुधी करे को अहिड़ो गुनाह वारो कमु चस्का थो वठे दिलि सां, इहो तुंहिंजे कननि जो ज़िना आहे। हथ अहिड़ी जाइ ते इस्तेमालु थो करे जिते ना कोई बेगुनाह आहे, उते इस्तेमालु कई, इहो बि ज़िना आहे। ॿियो त आम ज़िना हूंदा जेको मर्द पंहिंजी औरत सां ज़िना करे, अलाह ताला माफ़ फरमाए। लिवात जो फ़ैल आम लॻो पिया, मर्द मर्द सां हमजिनसी जे फ़ैल जे अंदरि मुब्तला आहे। अञा ख़ुदा जो अज़ाब न अचे त ॿियो कॾहिं अचे। पर वला यज़नून, जेके रहमान जा बाना हूंदा आहिनि उहो इहो कमु ॾाढा ॻाल्हायो न आहिनि करे, ज़िना खां परते हूंदा, इन्हनि महफ़िलनि मजलिसनि खां परते हूंदा। वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा सामा, पर जेको माण्हू इहे कम कंदो न, उनखे ज़ाहिर आहे क़यामत जे ॾियारे रब साईं पाण ई मज़ो चखाईंदो। युज़ाफ़ लहुल अज़ाब यौमल क़ियामा वयख़लुद फ़ीही मुहाना। अल्लाह ताला फरमाए थो बीणो कयो वेंदो उनजे लाइ अज़ाब खे क़यामत जे ॾियारे। वयख़लुद फ़ीही मुहाना, ऐं हमेशह रहंदो इन जे अंदरि जेका ख़्वार थियण वारी जाइ आहे, जहन्नम जो बाहि। हिकु दफ़ा हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं वेठा हुया, साहब इकराम बि मौजूदु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब इकराम खे मुख़ातब थी करे फरमायो, तव्हां आवाज़ु ॿुधो। साहब चयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां त कोई अहिड़ो आवाज़ु न ॿुधो आहे। अलाह जे रसूल फरमायो, हिकिड़ो फ़रिश्तो आहे जंहिं पथर खणी करे जनम जे अंदरि हुजो, अलाए केतिरा साल गुज़री विया, उनखां पोइ अॼु वञी उहो जनम जे तरे जे अंदरि हीअं किरियो आहे, उनजो आवाज़ु मां मोहम्मद ॿुधो आहे। सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तरे जे अंदरि वञी करे जॾहिं किरियो आहे उनजो आवाज़ु मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो आहे। जनम जी बाहि खां ख़ुदा पनाह जे अंदरि, जनम जी बाहि, उनजी सेक बि न सही सघंदासीं। दुनिया जी बाहि खां अलाए केतिरा हिसा वधीक जनम जी बाहि आहे। तॾहिं फरमाईंदा जेके अलाह वारा हूंदा बुज़ुर्ग साले नेक, पोइ सॼी सॼी राति अलाह जो कसम आहे सिर्फ़ु हीअं पासा मटाईंदा। छाजे करे? अॼु असांखे माल न मिलियो, अॼु असांजे न छड़ो हुननि जो ख़्यालु इहो हूंदो क़बर ऐं जहन्नम जी बाहि, क़बर ऐं जहन्नम जी बाहि, क़बर ऐं जहन्नम जी बाहि। अलाह असांखे जहन्नम जी बाहि खां बचा। असां कहिड़ो चङो अमल कयो आहे जंहिंजे करे असां फ़ख़ुरु कयूं, पर असां त पंहिंजी जाइ ते गुनाहगार आहियूं। जेके वॾा वॾा मुहद्दिस हुया, हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो शागिर्द आहे, बुज़ुर्ग 80 साल उमिरि आहे, सॼी ज़िंदगी हदीस पढ़ाई। सॼी ज़िंदगी छा पढ़ाई बाबा? ॾाढा ॻाल्हायो, हदीस जो सबक़ु पढ़ाईंदो। ऐं उनजे हदीस जे सबक़ जे अंदरि 80-80 हज़ार 90-90 हज़ार शागिर्द वेही करे उन खां हदीस ॿुधंदा। 80-80 90-90 हज़ार। हे लाउडनि जो दौरु न हुयो। पोइ हिकिड़ो हदीस पढ़ंदो, ॿियो आवाज़ु ॿुधी वरी अॻिते पहुचाईंदो, वरी उहो आवाज़ु ॿुधी वरी अॻिते पहुचाईंदो, ईअं 80,000 मजमे ते आवाज़ु पहुचंदो। हाणे उन वीचारे जो जॾहिं आख़िरी हिन ज़िंदगी दुनिया खां छॾण जो वक़्तु आहे त उनजी कैफ़ियत छा आहे? हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह, उनजी कैफ़ियत इहा आहे त शागिर्द उनजा बीठा आहिनि, शागिर्दनि खे चए थो अछी ॾाढ़ी सां बुज़ुर्ग चए थो मूंखे हिन खट खां लाहियो। शागिर्द वीचारा परेशान थी विया, हाणे उस्ताद आहे उनजो अदब त करिणो आहे, साईं ख़ैर त आहे, चई लाहियो इहा खट कढो, मूंखे हेठि ज़मीन आम ज़मीन जे मथां रखो। रखियऊं, हाणे पंहिंजी ॾाढ़ी पकिड़े करे हेठि ज़मीन ॾे निहारे करे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वाए करे चए थो मुंहिंजा रब, मां वटि को बि अहिड़ो अमल न आहे जेको मां चवां त मुंहिंजा अलाह मां हे अमल कयो आहे। ओ मुंहिंजा अलाह, हिन अछी ॾाढ़ी वारे जो तूं हया कंदो अलाह, मां वटि अमल को बि कोन्हे को ख़ुदा मुंहिंजी हिन अछी ॾाढ़ी खे ॾिसी करे मुंहिंजी ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ फरमा। ओ अलाह मां वटि को बि अहिड़ो अमल न आहे, मां गुनाहगार आहियां, मां सियाकार आहियां। रब पंहिंजो करम, हीअं रड़ियूं निकिरी वियूं शागिर्दनि जूं। भेण एॾा वॾा आले जेके जिन सॼी ज़िंदगी हदीस पढ़ाइण जे अंदरि गुज़ारी आहे, जंहिंखां कॾहिं निमाज़ कज़ा कंहिं क़िस्म जी न थी आहे, जेके तहजुद जा पाबंद, राति जो 5-5, 8-8, 10-10 सिपारा तहजुद जे अंदरि बीह करे पढ़ण वारनि जो हिसाब किताब इहो आहे त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो हशर छा हूंदो?
असां पंहिंजी ज़िंदगी जो मुहासिबो करे ॾिसूं। वयख़्लुद फ़ीही मुआना, दुआ कयो रब हर मुसलमान खे जहन्नम जी बाहि खां बचाए। पर अल्लाह ताला फरमाए थो इल्ला मन ताब, पर जंहिं छा कई, तौबा कई, पंहिंजे अमलनि ते नादिम थियो, तौबा कीअं दरवाज़ो बंदि न आहे। वाह अमल, ईमान आंदई, वाह अमिल सालिहा, नेकी वारा कम कई। फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, हिन जे लाइ त वरी अञा डबल फ़ाइदो आहे। ईमान आंदई, तौबा कई, अमल सालिह कई, हाणे तौबा थो करे, अलाह मां वरी ॿीहर गुनाह ॾाढा हंधि ॻाल्हायो, हाणे मूंखे बख़्श मुंहिंजा अलाह, बसि जेके थिया कया, मुंहिंजो वाइदो आहे मुंहिंजा अलाह मां वरी गुनाह न कंदो आहियां। अल्लाह ताला फरमाए थो फउलाइका, पोइ इहे ई माण्हू आहिनि जंहिंजूं नेकियूं अल्लाह तबारक व ताला फरमाए थो उन्हनि जी बुछड़ायूं जेके आहिनि उहो मां नेकियुनि सां तब्दील करे उनजे ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ फरमाए छॾींदुमि। फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, छाजे करे अल्लाह जी ज़ात गफ़ूर बि आहे त रहीम बि आहे। अल्लाह जी ज़ात छा आहे, गफ़ूर बि आहे त रहीम बि आहे। जॾहिं न फ़िरौन चयो त मां रब आहियां, रब हुजण जी दावा कई, पोइ हज़रत मूसा जे कढ आयो, अजीब वाक़ियो आहे इहो बि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते, हाणे ओड़ो फ़िरौन हे तक़रीबन 4, सवा 4 या 4.5 लख माण्हू हुया, या काफ़ी रिवायतुनि, को केतिरियूं थो चवे, को केतिरा जेके बनी इसराईल वारा हज़रत मूसा सां गॾु हुया, ईअं पाणी जे सफ़ा ईअं वेझो जो आया त पोइ हज़रत मूसा जी क़ौम चयो इजो अची इहे फ़िरौन वारा असांखे पहुता, हाणे त तबाह कंदा। त हज़रत मूसा उन्हनि खे हक़ल ॾेई करे चयो ख़बरदार, मुंहिंजे रब चयो आहे मां तव्हां सां गॾु आहियां। ॾाढा त चओ तुंहिंजी तालीम मूसा सां मिले थी, तूं परेशान ई न थी, तुंहिंजी तालीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां। उन टाइम मूसा बनी इसराईल जे पंहिंजे उम्मतनि खे छा चयो, घबरायो न, परेशान न थियो, रब मूंखे चयो आहे मां तव्हां सां गॾु आहियां। जंहिं रब मूंखे चयो आहे मां तव्हां सां गॾु आहियां त पोइ असांखे परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, आई ॻाल्हि सम्झे। पोइ हौसलो मिलियो उन्हनि खे। अलाह चयुसि मूसा परेशान न थी, लठ खणी करे उछलाए त हिन दरिया जे विचों मां ख़ुदा तोखे पार थो करायां। हीअं जो हज़रत मूसा हीअं लठ हईं त 12 क़बीलनि जा 12 रस्ता तयारु थी विया। ओ हीअं जबलनि वांगुरु पाणीअ फुआरा। वाह ख़ुदा तुंहिंजी कुदरत आहे, सुईअ जेतिरो पाणी बि ॿाहिरि नथो निकिरे, पर ज़मीन जंहिंजे मथां पाणी हलंदड़ हुयो उहा ज़मीन आली हुई, गप वारी हुई। मुअर्रिख़ लिखंदा उहा ज़मीन ख़ुश्क थी वई, जीअं तव्हां वटि इहा पथरेली ज़मीन हूंदी आहे, हलण जे टाइम में उन्हनि खे पाणी महसूसु न पियो थिए, उतां ख़ुदा उन्हनि खे पार कराए छॾियो। पोइ पोयां वरी हो आया, जॾहिं आया त ख़ुदा वरी उन ई दरिया खे हुकुम कयो मिली वञ त फ़िरौन वारा अर्ज़ु त फ़िरौन हज़रत मूसा खे इलाज पे कया, ओ मूसा ॿिली हाणे रहम कर यार, महिरबानी कर। त पोइ उलमाए मुफ़सिरीन फरमाईंदा हज़रत जिब्राइल आयो, उन दरिया जे कप मां हीअं मिटी खणी फ़िरौन जे वात में विधई। छो चईं हे मूसा खे तो इलाज करे, जे चईं त मुंहिंजा रब मूंखे माफ़ु कर न त ख़ुदा अरहमुर राहिमीन माफ़ु करे छॾींदुसि। जे इहे लफ़्ज़ चविया न अलाह मूंखे माफ़ु कर त रब छा करे हा, इन ज़ालिम खे, जाबिर खे, मुतकबिर खे बि ख़ुदा छा करे छॾिया। अलाह त एॾो अरहमुर राहिमीन आहे, जेको एॾे वॾे ज़ालिम खे माफ़ु करे सघे थो, तुंहिंजे असांजे गुनाहनि खे बि माफ़ु करे सघे थो। वकान अल्लाहु गफ़ूर रहीम। वमन ताब, ऐं जिन माण्हू तौबा कई वरी अमल चङा कयूं, फ़इन्नहु यतूब, पोइ बेशक इहे मोटिया अलाह जी तरफ़ खां, पर मज़बूत ऐं पूरो मोटणु। अलाह खां दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कुझु अञा रहिजी वियो आहे इंशाअल्लाह अॻिले जुमे ते, अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं 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 नाम अमल रहियल आहे। छा हिकिड़ो माण्हू चवे थो साईं अस्सलामु अलैकुम, साईं जनाज़े जी निमाज़ खां पोइ मैयत ते इज्तिमाई दुआ करणु जाइज़ आहे या न? के मौलवी था चवनि त जाइज़ न आहे, पर जेकॾहिं दुआ घुरे थो त पोइ उन में छा आहे? ॻाल्हि सम्झो, जनाज़ो जॾहिं असां पढ़ंदा आहियूं जनाज़े जी निमाज़ खां बाद में दुआ घुरणु इहा बिदअत आहे। दुआ घुरणु इहा छा आहे? बिदअत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साहबे कराम, ताबईन, तबा ताबईन, कंहिंखां को बि इहो मामिलो साबित न आहे। ॻाल्हि सम्झ में आई न? जनाज़े जी निमाज़ खां बाद में, पर जनाज़े जी निमाज़ ख़ुदि पाण हिकिड़ी दुआ आहे। तव्हां असां जॾहिं नियत कंदा आहियूं जनाज़े जी निमाज़ जी, मौलवी साहिबु नियत कंदो आहे, नियत कयमि निमाज़ जनाज़ा फ़र्ज़ु किफ़ाया साण चइनि तकबीरनि जे, सना वास्ते अल्लाह ताला जे, ठीकु आहे, दुरूद हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, पोइ चवंदा आहियूं दुआ वास्ते हाज़िर हिन मैयत जे, चवंदा आहियूं या न? मौलवी साहिबु पाण बि चवंदो आहे त जनाज़े जी निमाज़ खां बाद में। हाणे हे थो चवे जेकॾहिं दुआ घुरूं था त पोइ छा आहे? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, जंहिं कम खे हुज़ूर न कयो आहे, जंहिं कम खे नबी साईं न कयो आहे,
असां उन कम खे भलो सम्झी करे कयूं। जेकॾहिं भलो हुजे हा त नबी करे हा न, ॻाल्हि खे सम्झजे हा। माना तूं जेको कमु नबीअ न कयो आहे, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको हुज़ूर न कयो आहे तूं उन कम खे भलो सम्झी करे जेकॾहिं करे थो त इहा बिदत आहे, इहो अज़ीम गुनाह आहे। तुंहिंजो कमु अलाह जे रसूल जे कम खां भलो नथो। जेको नबीअ चयो आहे न अलाह जे रसूल खां साबित, न सहाबा खां साबित, न ताबईन खां साबित, न तब ताबईन खां साबित, न बुज़ुर्गनि खां, अलाह वारनि खां, कंहिंखां बि कंहिं बि क़िस्म जो साबित न आहे। जॾहिं साबित न आहे त पोइ इहा शइ न करणु खपे। इन शइ खां माण्हू पंहिंजो पाण खे बचाए। अच्छा साईं अस्सलाम वालेकुम। मौलाना तहज्जुद जी निमाज़ टोटल केतिरी रकातूं आहिनि? घटि में घटि 12 रकातूं आहिनि। तहज्जुद जी जेका निमाज़ आहे न, घटि में घटि 12 रकातूं, माना 12 रकातनि ताईं तव्हां पढ़ी सघो था। पोइ भली 2 पढ़ो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 2 रकातूं करे माना साबित आहिनि। 2 रकातूं पढ़ियूं, वरी 2 रकातूं, पोइ 2 पढ़ो, 4 पढ़ो, 6 पढ़ो, 8 पढ़ो, 10 पढ़ो, 12 पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे। आई ॻाल्हि सम्झ में? 2 रकातूं करे 8 ताईं जेतिरो ख़ुशू ख़ुदू सां पढ़ी सघो। ईअं न आहे जो हरू भरू हाणे न हिकिड़े ॾियारे ते तव्हां वठी ऐं रकातूं पढ़ो, वरी ॿिए ॾियारे ते उथो ई न। अमल भली थोरो हुजे पर हुन में छा हुजे? इस्तिक़ामत हुजे। अलाह वटि उहो अमल महबूब आहे। अस्सलाम वालेकुम। साईं जेको ॿारु खीरु पीअंदड़ हुजे उन नंढे ॿार जो पेशाब पलीत आहे या न? के दोस्त चवंदा त को मसइलो न आहे। खीरु पीअण वारो ॿारु जेको नंढड़ो हूंदो आहे बदड़नि ते, जेको माउ जो खीरु पीए थो उनजो पेशाब पलीत आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू चवंदा हे चए थो त साईं काफ़ी माण्हू चवंदा त इन में कुझु बि न आहे। कीअं कुझु बि न आहे? इन्हनि कपिड़नि सां तव्हांजी निमाज़ थोरी ई थींदी। उनजो पेशाब पलीत आहे। उनजे करे महिरबानी करे जेकॾहिं को नंढड़ो ॿारु पेशाब करे थो या त उहा कमीस या गोॾ उहा सॼी लाहे छॾियो। जेकॾहिं जिस्म ते लॻो आहे त उन जाइ खे बि धो, पर जिस्म ते न आहे लॻो, रुॻो कपिड़ो आहे, को रुमाल आहे या अहिड़ी का शइ आहे त उनखे साफ़ु कयो। उनजे हुजण सां तव्हांजी निमाज़ वग़ैरह न थींदी। उहो उनजो नंढड़े ॿार जो पेशाब जेको आहे उहो पलीत आहे। साईं औरत खे जॾहिं महीने वारा ईंदा आहिनि त उन्हनि ॾींहंनि में खाधो वग़ैरह पचाइण ऐं खाराए त दुरुस्त आहे या न? माना औरत खे जीअं माहवारी ईंदी आहे हर महीने जे अंदरि, पोइ उहा वीचारी खाधो वग़ैरह पचाईंदी आहे, भाॼी मानी या ॿी का शइ। बिल्कुलु इहो यहूदी नसारा ईसाइनि जो ऐं पुराणे जेको आहे सो काफ़रनि जो, ऐं अॼु ॾींहं ताईं बि जेके काफ़र आहिनि न, अहले ज़िम्मी काफ़िर, उन्हनि वटि इहो रवाजु आहे त औरत खे जॾहिं इहे महीने वारा ईंदा आहिनि न, पोइ उनजे हथ जो पाणी पीअंदा हुया, न मानी खाईंदा, न उन सां ॻाल्हाईंदा हुया। इस्लाम जे अंदरि इन शइ जी गुंजाइश न आहे। इस्लाम चवंदो का बि ॻाल्हि कंहिं बि क़िस्म जी न आहे। बिल्कुलु मानी पचाए थी उहा मानी खाओ, पाणी उनजे हथ जो पीओ, उन सां ॻाल्हायो, हर शइ सही आहे, कोई बि मसइलो कंहिं बि क़िस्म जो न आहे। अस्सलाम वालेकुम। काफ़ी माण्हू साईं फ़र्ज़ निमाज़ खां पोइ मथे ते हथु रखी करे दुआ पढ़ंदा आहिनि, छा इहो जाइज़ आहे? हाँ जाइज़ त आहे, पर इनखे लाज़िम सम्झणु बिदत आहे। लाज़िमी माण्हू सम्झे त भाउ पाणी न पढ़ंदो त गुनाहगार थींदो। बाक़ी ईअं पढ़ण जी दुआ हदीस पाक जे अंदरि बिल्कुलु साबित आहे। हिकु हदीस जे अंदरि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनक़ूल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ खां बाद में बिस्मिल्लाहिल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम अल्लाहुम्मा अज़हिब अन्नल हम्म वल हुज़्न, इहा दुआ पढ़ंदा। मथे ते हथु रखी करे इहा दुआ पढ़बी आहे, भली पढ़े, पर इनखे लाज़िम न सम्झे। लाज़िम सम्झणु बिदत आहे। पढ़े कॾहिं पढ़ी करे न पढ़ी, को नथो पढ़े त ईअं न आहे जो वरी ॿियो को नथो पढ़े त हुनखे गुनाहगार सम्झे। पढ़ी सघे थो, कोई मसइलो न आहे। साईं मस्जिद में जमात सां निमाज़ पढ़ंदा आहियूं, पर के माण्हू इमाम खां अॻु में ई सजदे में रुकू में वेंदा, सजदे ऐं रुकू में वेंदा आहिनि। हीअ सही आहे? अच्छा, इमाम साहिबु जॾहिं निमाज़ पढ़ाईंदो आहे त पोइ काफ़ी जेके असांजा पोयां मुक़्तदी हूंदा आहिनि, को वरी अञा मौलवी साहिबु बीठो हूंदो आहे इमाम, हे अॻु में धूम माना इहो मकरू तहरीमी अथव। इहो छा आहे? मकरू ख़तरनाक अमल आहे, इनखे बचाए। ऐं ख़ासि करे इमाम जॾहिं सलाम फेराए न एतिरे क़दुरु, त पोइ असां छा कंदा आहियूं? इमाम सां गॾु ई सलाम फेराईंदा आहियूं। ईअं न कयो। अस्सलाम वालेकुम इमाम पूरो करे वञे, जॾहिं ॿियो सलाम इमाम चवे त पोइ तव्हां वरी कयो। इमाम अल्लाहु अकबर चवे त पोइ तव्हां रुकू में वञो। इमाम अल्लाहु अकबर चवे त पोइ तव्हां सजदे में वञो। हाणे इमाम बीठो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू छा कंदा आहिनि, तकड़ि जे अंदरि जेके पोयां इमाम माना मुक़्तदी आहिनि उहे वरी इमाम खां बि तकड़ा हूंदा आहिनि। उहो अञा इमाम बीठो हूंदो आहे क़याम में त ठक रुकू में उते बीठा हूंदा आहिनि। इहो मकरू तहरीमी आहे, हराम आहे, इन खां पंहिंजो पाण खे बचायो। साईं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं कुझु माण्हू ऑफिस में जमात सां निमाज़ पढ़ंदा आहियूं, छा ही ठीकु आहे? मस्जिद बि क़रीब आहे, इहा सुन्नत जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेकॾहिं मस्जिद वेझो आहे पोइ ईअं त बसि हर को माण्हू पंहिंजे घर जे अंदरि वेही करे 10-12 माण्हू आहिनि त हर को जमात सां निमाज़ पढ़े, सही अमल न आहे। मस्जिद वेझो आहे, मस्जिद जे अंदरि वञी करे मस्जिद सां जमात जो छॾणु वॾे में वॾो गुनाह आहे ऐं उहो सुन्नत जे ख़िलाफ़ु आहे। इन जे करे बहितर अमल इहो ई आहे त उहो माण्हू ऑफिस में निमाज़ न पढ़नि, वञी करे जमात सां मस्जिद जे अंदरि निमाज़ पढ़नि।
अस्सलाम वालेकुम साईं, ॿुधण में आयो आहे त जेको माण्हू सूमर या जुमे ते फ़ौत थी थो वञे त उनखे क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ कयो वेंदो आहे। हिकिड़ो माण्हू जुमे ते वफ़ात करे थो वञे या को रमज़ान शरीफ़ में या सूमर ते त का अहिड़ी रिवायत न आहे, हिकिड़ी ज़ईफ़ रिवायत आहे कमज़ोर, त जुमे जे ॾियारे ते जेको माण्हू माना जेको आहे सो पंहिंजो जुमे जे ॾींहुं या जुमे जी राति वफ़ात करे थो वञे त अल्लाह ताला उनखे क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ फ़रमाए थो, पर रिवायत ज़ईफ़ आहे। या अहिड़ियूं रिवायतूं रमज़ान शरीफ़ जे मुतालिक़ बि मिलंदियूं, को माण्हू रमज़ान शरीफ़ में वफ़ात थो करे वञे त उनखे बि अल्लाह तबारक व तआला क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़, पर इहो इंसान जे पंहिंजे हथ में त न आहे न, अलाह जे हथ में आहे। बाक़ी सूमर जी का बि रिवायत न आहे त सूमर ते वफ़ात थियण जे करे अहिड़ी रिवायत का बि न आहे। अस्सलाम वालेकुम साईं, गुनहगार मुस्लमान खे जॾहिं जहन्नम में दाख़िल कयो वेंदो त उहो हमेशह जहन्नम में हूंदो या निकिरंदो? ॻाल्हि सम्झो, जंहिंमें ज़र्रो बि ईमान हूंदो न, उहो पंहिंजे गुनाहनि जी सज़ा काटे वरी ख़ुदा उनखे कलमे जे बदौलत जन्नत अता फ़रमाईंदो। पर तव्हां असांखे मुबारक हुजे जो ख़ुदा तव्हां असांखे ईमान वारी दौलत सां नवाज़ियो आहे। खोड़ अहिड़ा माण्हू जेके ईमान खां बग़ैर हलिया वेंदा, भली ग़रीब ऐं मिसकिन ऐं कीअं बि आहियो, ख़ुदा जेका दौलत कलमे वारी ॾिनी आहे इन खां वधीक ॿी का दौलत न आहे। ईमान वारो जंहिंमें थोरो बि ईमान हूंदो उनखे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा मिलंदी, पंहिंजे गुनाहनि जी सज़ा खां बाद में ज़र्रे बराबरि बि ईमान हूंदुसि, उन खां बाद में अल्लाह साईं उनखे जन्नत अता फ़रमाईंदो इंशाअल्लाह। साईं, हिकिड़े माण्हू वुज़ू कयो आहे क़ुर जी तिलावत लाइ, हाणे इन वुज़ू सां वरी निमाज़ पढ़े या ॿियो वुज़ू करे? अच्छा, हिकिड़ो माण्हू माना वुज़ू करे आयो पंहिंजो हुनजे लाइ क़ुर शरीफ़ जी तिलावत जे लाइ, वरी ॾिठई मस्जिद में वेठो हुयो त इकामत लॻी वई, हुन क़ुर शरीफ़ जी तिलावत न कई, वुज़ू त कई छाजे लाइ? क़ुर शरीफ़ जे पढ़ण जे लाइ। निमाज़ जो टाइम थियो त निमाज़ पढ़ी, सही आहे, वुज़ू करे उन सां निमाज़ पढ़े या उन सां तिलावत करे, ज़िक्र अज़कार करे, जेके बि कम तारत सां थींदा आहिनि सभु करे सघे थो। ईअं न आहे त हाणे क़ुर जे लाइ वुज़ू कयूं त वरी निमाज़ जे लाइ ॿियो वुज़ू करे, न, साॻे वुज़ू सां तिलावत करे, क़ुर पढ़े, निमाज़ पढ़ी, वरी उन साॻे वुज़ू सां क़ुर जी तिलावत करे, जेसीं ताईं उनखे वुज़ू आहे शाम ताईं वेही करे क़ुर जी तिलावत करे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जिन दोस्तनि सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं पढ़ी वठनि।